नादी उमरकोट में प्यार जो परोण करण लाइ घरां निकतल नारी के अदालती हुकुम बाद चाइल्ड प्रोटेक्शन इदारे हवाले कयो वियो आहे। वधीक तफ़सील आहे असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर इम्तियाज़ खोसो। जी इम्तियाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही एक हफ़्तो अॻु जेको आहे नारी पंहिंजे माशूक सां गॾु प्यार जो परणो करण लाइ घरां निकिती ऐं घरां निकिरण खां पोइ आशिक़ जी बेवफ़ाई ते सबबु नारी जे घर जी गाद जी चाइल्ड प्रोटेक्शन हवाले करे छॾियो। हिकु हफ़्तो अॻु पिथोरो मां प्यार जो परणो करण लाइ घरां निकितल नारी आशा कोहली खे आशिक़ शीमू कोहली बचावल स्टाफ ते छॾे पाण गुम थी वियो। नारी जेको आहे पिथोरो पुलिस सां राब्तो करण ते पिथोरो पुलिस हुनखे पंहिंजी हिरासत में वरितो। उन खां पोइ में वोमेन थाणो उमरकोट आंदो वियो। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां त आशिक़ जेको आहे बेवफ़ाई जो शिकार थींदड़ नाबालिग नारी खे वालदेन वठण खां इनकार करे छॾियो। वालदेन जे इनकार खां पोइ पुलिस नारी खे सिविल जज उमरकोट जी अदालत में पेश कयो। सिविल जज मुनीर अहमद जप्सी नारी खे नाबालिग हुजण जे बुनियाद ते चाइल्ड प्रोटेक्शन जे इदारे हवाले करे छॾियो। चाइल्ड प्रोटेक्शन इदारे जे इंचार्ज ममताज अली भट्टी खे नारी खे मुकमल तहफ़ुज़ ॾियण ऐं ख़्यालु रखण जो हुकुम कयो वियो। जॾहिं तव्हांखे आउं इहो ॿुधाईंदो रहां त इहा नारी जेका आहे प्यार जो परणो करण लाइ पंहिंजे आशिक़ सां गॾु निकिती। आशिक़ बेवफ़ाई करे छॾी। बेवफ़ाई खां पोइ जेको आहे वालदेन बि जेको हिन नारी खे जेके वालदेन हुआ नारी उन्हनि वठण खां इनकार करे छॾियो। जी इम्तियाज़, तव्हांजी महिरबानी।